सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां इंसान सब का वधीक प्यार मुराद इज्जत नज़र पंहिंजे ॿारनि ते रखंदा उहे सही हुजण खपनि। छाकाणि त असांजे पूरे जीवन जो दारो मदार इज्जत शान मान जो दारो मदार सभु ॿारनि ते हूंदो। इन करे असां उन्हनि खे बणाइण जी कोशिशि कंदा उन्हनि खे ठाहिण जी कोशिशि कंदा ऐं उन्हनि में ई पंहिंजो पाण खे ज़िंदा रखण जी सोच रखंदा त उन्हनि में असां रही करे ज़िंदा रहंदासीं। असांजी ज़िंदगी हूंदी आहे। इन करे पोइ असां ॿारनि जी जॾहिं बि परवरिश कंदा त पोइ उनखे असां सोचे सम्झी बहितर अंदाज सां कंदा। इन करे ॾिसंदा जॾहिं ॿार पैदा थींदो आहे असां उनजी छठी कंदा छठी ते खीर जी आङुर खड़ी करे उनखे पहिरियों तिलक लॻाईंदा ऐं पोइ ज़बान ते रखंदा। मुंहिंजो हूं त केतिरी खूबियूं हुई पर अॼु जे ॻाल्हि ते असां हलूं तिलक लॻाइण जो मक़सदु असां उनजो अभिषेक कंदा भई तूं पतो न आहे कहिड़ी जूणिन वञा फिरी करे इंसान थी करे आयो आहे तंहिंजे करे असां सभु इंसान मिली करे तुंहिंजे इंसान थी अचण जे करे तुंहिंजो स्वागत कयूं था तुंहिंजो अभिषेक कयूं था तुंहिंजे अचण ते ख़ुशि आमदीद कयूं था। ऐं पोइ खीर जी आङुर खड़ी करे उनजी ज़बान ते रखंदा जंहिंजो मक़सदु हूंदो आहे तुंहिंजी ज़बान खीर वांगुरु मिठी हुअणु खपे। छाकाणि त इज़त जो दारो मदार ज़बान ते थींदो आहे। इहा ज़बान हूंदी आहे खट ते विहारे या पट ते विहारे। इहा ज़बान हूंदी आहे कोयल ऐं काऊं ॿई बराबरि हिकु जहिड़ा हूंदा आहिनि रंग शिकिल अंदाज़ पर कोयल खे सभु भाईंदा आहिनि छाकाणि जो आवाज़ सही हूंदो आहे। काऊं को सभु नफ़रत कंदा आहिनि छाकाणि काऊं जी थिया थिया कंहिंखे कोन वणंदी। तंहिंजे करे इंसान जो सभु खां पहिरीं आवाज़ चङो हुजणु खपे हलत चङी हुजणु खपे। ऐं जेका चीज़ ज़बान ते ईंदी उहा अंदरि वेंदी ज़रूरु। तंहिंजे करे भई खीर वांगुरु तुंहिंजी ज़बान सिर्फ़ु मिठी न हुजे सिर्फ़ु ॾेखावो न पर उहा चीज़ अंदरि में हुजणु खपे तुंहिंजे जीवन में हुअणु खपे तूं त अहिड़ो थिए खीर वांगुरु तुंहिंजो अंदरि में साफ़ सुथरो ऐं बहितर हुजणु खपे। हाणे असांखे पतो आहे हिकिड़ो 6 ॾींहं जो ॿार या कुझु ॾींहं जो ॿार खे छा सम्झंदो उनखे कहिड़ी सम्झ या ॿूझ आहे जेको सॼी ॻाल्हि सम्झे कोई असां सभु उनखे अहिड़ो करूं था। इहा रस्म का ॿार जे लाइ न हूंदी आहे पर असां वॾनि जे लाइ हूंदी आहे। छाकाणि जीअं ॿार अचे असांजो फर्ज़ बणिजी वेंदो आहे त उनजी असां परवरिश करणु शुरू करे छॾियो। यानी जीअं ॿार जो जनम थिए या ॿार जीअं घर में अचण वारो हुजे असांजो अंदाज़ो लहजो सभु कुझु तब्दील थियणु खपे। छाकाणि त ॿार जेको ई अचे उन ॾींहं खां घर में कोई ग़लति लफ़्ज़ न हुजणु खपे। घर में कोई ग़लति ॿोल न उथणु खपे। छाकाणि त जेको कुझु ॿार ॿुधंदो उहो सभु कुझु सिखंदो। जेको ई असां कुझु ॻाल्हाईंदासीं जेको अंदाज़ वठंदासीं उहो सॼो मोटी करे असां ॾे उहा चीज़ असांजे साम्हूं अची वेंदी। ऐं असां इंसान जेके बि आहियूं पाण कुझु बि कयूं असांखे न लॻंदो आहे पर ॿार जो थोरो ग़लति ॻाल्हाइण उहो असांखे चङो कोन्हे लॻंदो।
ॿार कोई असांखे कोई ग़लति लफ़्ज़ चवे उहो बर्दाश्त कोन्हे थींदो। ॿार कोई मुंहं सां चवे उहो चङो करे लॻंदो। छाकाणि त नंढ वॾाई जो क़दुर उहो असांजी राग राग में हूंदो आहे, नस नस में हूंदो आहे। असां चवण लाइ कुझु बि चऊं, अॼु जे दौर में असां गुज़रूं था, हक़ीक़त में जेकॾहिं खुलियल लफ़्ज़ चइजे त वॾी बदबख़्ती हूंदी आहे। जंहिं ॾींहुं असां चवंदा आहियूं असांजी औलाद असांजी दोस्त आहे, असां पाण में दोस्त थी करे रहंदा आहियूं, पीउ पुट न पर दोस्त। असां ॾाढा पोटा न पर पाण में दोस्त थी करे रहंदा आहियूं। जॾहिं असां पंहिंजो पीउ पुट जो रिश्तो ख़तमु कंदा आहियूं ऐं दोस्त थी करे रहंदा आहियूं, त पोइ असां जेके दोस्त हिक ॿिए खे लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं, जेको अंदाज़ अपनाईंदा आहियूं या जेको हिक ॿिए खे चवंदा आहियूं या को हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियूं, त पोइ वरी जॾहिं उहे लफ़्ज़ मोटी करे वापसि ईंदा आहिनि त पोइ उन वक़्तु असांखे दोस्ती विसरी वेंदी आहे। असां वरी ओढ़ा पी थी वेंदा आहियूं। भई ॿारनि में मुराद न आहे, ॿारनि में शनास न आहे, ॿारनि में उहा रही न आहे। हक़ीक़त में दोस्त चई करे पंहिंजी इज़त पाण लवाई आहे, पंहिंजो खानो पाण ख़राबु कयो आहे। तंहिंजे करे असां सां जंहिं महिल मिसबिहेव थींदो आहे, ग़लति थींदो आहे, ओड़ी महिल असां पी थी वेंदा आहियूं। तंहिंजे करे असांखे इहो न भुलिजणु खपे, जंहिं ॾींहुं असां पाण खे दोस्त बणाईंदा माना पंहिंजे फर्ज़नि खे छॾे ॾिनोसीं। जंहिं ॾींहुं असां चयोसीं औलाद असांजी दोस्त आहे, माना असां पंहिंजे फर्ज़नि खां दूर थी वियासीं। पोइ कुझु बि थी सघे थो, रिज़ल्ट कुझु बि अची सघे थो, लफ़्ज़ कुझु बि अची सघनि था, अंदाज़ कुझु बि अची सघे थो। जेको कुझु हली चली असांजी दोस्तीअ में आहे उहा सॼी असांजे मुंहं में अची सघे थी। छाकाणि त जेके पीउ थियण जा फर्ज़ हुया ॿार खे बणाइण जा, असां उनखे जवाबु ॾेई छॾियोसीं, असांखो न थींदो। असां पंहिंजे पर्द को हथ मथे कयासीं ऐं जॾहिं जॾहिं असां पंहिंजा फर्ज़ या ड्यूटीज़ छॾींदासीं त पोइ उनजो रिज़ल्ट चङो न ईंदो। पोइ सभु कुझु उबतो थी वियो।